गली मां गुजरिया आहिनि त हिकड़ी बानड़ी हुई सा रोए पई बीठी। साईं फरमाए छो थी रोई? या रसूल अल्लाह मुखे घर वारन पैसा दिना त वखर वठी आ, पैसा मुखां गुम थी विया, हाणे रोआ थी बीठी त अले मुखे मारींदा, अले छा कंदा। साईं फरमाइनि था त ही पैसा थई वठ। पैसा वरतई चई या रसूल अल्लाह देर थी वई आ, माइट मुखे मारींदा, मुझा मालिक मुखे मारींदा। साईं फरमाइनि था घबराए न, मां मोहम्मद तोसां गॾिजी थो हलां। मुझा सोना हबीब उन बानड़ी सां गॾिजी विया, हुन माई वखर वरतो हबीब गॾु। जेॾीमहिल ओ उन जे दर ते पहुता त मुझे सोने हबीब मदीने वारो साईं सॼी उम्मत जो मालिक आ। जे न मुझे घर मुझो दिलबर नबी अचे त मुझे ला त ईदुन में ईद हुजे। जे मूं घर मोहम्मद घोट थिए मेहमान त पेकन सूदो पाण घर तड़ घोरिया घोट ता। हबीब उन्हें बुढ़ड़ी सां गॾिजी जेॾीमहिल दर ते विया त महबूब अंदर न विया, इजाज़त वरतऊं। हबीबन सलाम पढ़ियो, अस्सलाम वालेकुम घर वारो, मां मोहम्मद करीम आयो आहियां। हबीबन नालो मां मोहम्मद करीम आया ऐं सलाम कयूं, पर घर मां सलाम जो जवाब न मिलियो। वरी ॿियो भेरो हबीबन करीमन सलाम कयो, घर मां सलाम जो जवाब न मिलियो। वरी मुझे दिलबर नबी टियों भेरो सॾु कयो, सलाम कयो त अंदरों आवाज आयो, लब्बैक या रसूल अल्लाह। जियो चवाए मुझो अब्बो कुर्बान, मुझी अम्मा कुर्बान, लब्बैक व सअदैक या रसूल अल्लाह। बाहर निकतो असावी पाण फरमाइनि था मूं टे भेरा सलाम कयो तो जवाब न ॾिनो। घर में वेठो हुए चे या रसूल अल्लाह तव्हां चयो अस्सलाम अलैकुम, ए घर वारो तव्हां ते सलामती हुजे। जे पहिरिएं भेरे जवाब ॾियां हा त ॿियो भेरो सलाम कोन कयो हा, जे ॿिए भेरे जवाब ॾेई विझां त टियों भेरो सलाम कोन कयो हा। दिल पई चवे त यार ॿोले त ॿुधा, हबीब ॻाल्हाइनि त दिल ठरे, महबूब ॻाल्हाईंदा वञनि त दिल ठरंदी वञे, सलाम कंदा वञनि त रहमत वसंदी वञे। ही सूरब सरमायो, ही सूरब सरमायो, मिठा तुझी मोहब्बत में है, मिठा तुझी मोहब्बत में मुखे ॾाढो मज़ो आयो। मिठा तुझी मोहब्बत में मुखे ॾाढो मज़ो आयो। अॼु मातलीअ ते मींहुं उठा, ओ मातलीअ ते मींहुं उठा, सांगी मुंहिंजा सरहा थिया, मुझा अपना सरहा थिया,
थिया करमी कुलाई कठा ओ सांगी मुंजा सरातिया थिया करमी कुलाई कठा अर्ज की या रसूल अल्लाह दिल पई चए त वरी वरी सलाम कयो त ॿुधऊं असां ते रहमत वसे मुंहिंजा दिल भर जो कीअं करम कयो अथव असांजे ग़रीबान कखड़न में कीअं करम कयो अथव साईं फरमाईंदा हिन बानड़ी जी सिफारिश करण आयो आहियां अर्ज कंदा या रसूल अल्लाह तुझे कदमन ता कुर्बान वञूं इन बानीअ खे ई आज़ाद करे छॾियोसीं हाय हाय या बानी भाग वारी आहे जंहिंजे करे महबूब तुंहिंजो टे भेरा असांखे सलाम नसीब थियो।